नजूमिन फिरौन खे चयो त हिकिड़ो ॿार पैदा थींदो जेको तोखे ऐं तुंहिंजी बादशाही खे ख़तमु कंदुई। बनी इसराइल फिरौन ऑर्डर कयो त जेको बि ॿार ॼमे उनजी मुंडी लाइ मुंहिंजे आॾो पेश कयो। पर अल्लाह साईं फरमा वहुव यतवल्ला सालिहीन, जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां हुजां फिरौन उनखे छा कयो। सभु चओ सुभान अल्लाह। आख़िर उहो वक़्तु आयो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पैदा थी। नजूमिल फिरौन खे चयो उहो ॿार पैदा थी चुको आहे जेको तोखे ऐं तुंहिंजी बादशाही खे ख़तमु कंदो। फिरौन ऑर्डर कयो जलादनि खे त जेको बि ॿार ॼमियल हुजे उनखे मुंडी लाइ अचे मुंहिंजे आॾो पेश कयो। असांखे बच्चो ॼमंदो आहे त पुटु बि पीउ बि ख़ुशि थींदो आहे, अम्मा बि ख़ुशि थींदी आहे। पर अॼु हज़रत मूसा जी अम्मा हज़रत मूसा खे पंहिंजे झोल में विझी उनखे चुमियूं ॾेई करे रोए पई त मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे बच्चे खे क़त्ल कयो वेंदो। अल्लाह साईं फरमायो ओ मूसा जी अम्मा वहुव यतवल्ला सालिहीन, इन जो सरपरस्त मां। सुभान अल्लाह। इन जो ज़िम्मेवार मां। रो न, इनखे खीर प्यार। पहिरें नंबर ते अन अर्ज़ी, इनखे खीर प्यारी। फइज़ा खिफ्ती अलैहि फअल्की फिल यम, जॾहिं महिल दुश्मन अचे महसूस करी त दुश्मन अचे तो इनखे क़त्ल करण जे लाइ अल्लाह साईं फरमायो ॿिए नंबर ते इनखे पेटीअ में बंदि कर। या अल्लाह हूअं हू पिया मारनि, हाणे मां पंहिंजे बच्चे खे मारियां। पेटीअ जा सुराख बंदि कंदसि त बूसाट जी मरी वेंदो। जेकॾहिं पेटी जा सुराख खुलियल हूंदा त अंदरि पाणी ईंदो ॿुॾी वेंदो। हूअं बि मौत हीअं बि मौत। अल्लाह साईं फरमायो घबरा न, इन्ना रादूहु इलैक वजाइलूहु मिनल मुरसलीन। मूसा जी अम्मा इन जो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार मां आहियां। खीर प्यारीसि, पेटीअ में बंदि करे दरियाए नील में उछलाईंसि। मुंहिंजो वाइदो आहे अॼु जो अॼु न मूसा खे तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि। खीर तूं प्यारींदीअ, पघार ऐं वज़ीफ़ो दुश्मन। मूसा जी अम्मा हज़रत मूसा खे खीर प्याराई। घर में जेका पेटी पई पुराणी सुराणी उन में विझी हज़रत मूसा खे दरियाए नील जे हवाले कई। अल्लाह साईं फरमायो फलयुल्किहिल यम बिस्साहिल याखुदुहु अदुव्वुल ली व अदुव्वुल लह। अल्लाह ताला दरियाए नील खे हुकुम कयो, दरियाए नील इन पेटीअ खे जंहिंमें मूसा है इन पेटीअ खे उन किनारे ऐं साहिल ते पहुचा जिते मुंहिंजो बि दुश्मन त मूसा जो दुश्मन बि बीठो आहे। ॾिसूं त मुंहिंजो दुश्मन मूसा जो दुश्मन मूसा खे करे छा थो। सभु चओ सुभान अल्लाह। उहा पेटी लुड़ंदी लुड़ंदी वञी उन साहिल ते पहुती। ॾिठो फिरौन उन जो लश्कर उन्हनि जूं बेगमात वेठियूं। पेटीअ खे जो खोलियूं त हज़रत मूसा। सभु चओ सुभान अल्लाह। इहा शदांग हुन जे वात में खीर अचे पियो। नजूमिल फिरौन खे चयो इहो ॿार अथई जेको तोखे बि ख़तमु कंदो, तुंहिंजी बादशाही खे बि ख़तमु कंदो। पर वहुव यतवल्ला सालिहीन, जंहिंजो सरपरस्त रब हुजे। फिरौन हुनखे छा कयो। अल्लाह साईं फरमाया अलक़ैतु अलैका महब्बतन मिन्नी, असां मूसा जी मोहब्बत सभिनी जे दिलि में विझी छॾी। जेको बि मूसा खे ॾिसे पियो मोहब्बत में क़ैद थी पियो वञे। वज़ीर बि चवनि पिया त अलाह करे ही बच्चो बची वञे। जलाद बि चवनि पिया त असांजी तरार हिन बच्चे ते न वहे। अल्लाह अकबर। एतिरे में फिरौन जे घर मां नारो लॻो वक़ालत इम्रातु फिरौन कुर्रतु ऐन ली वलक। क़ुरान तो फिरौन जी घरवारी बीबी आसिया
उते जो उते नारो हयो तई बच्चो मुंहिंजे अखियुनि जो बि ठारा फिरौन खे चई त तुंहिंजे अखियुनि जो बि ठारा असां फाना औ नतखिज़हु वलदा असां हिन खे पंहिंजो पुटेलो बनाईंदासीं हीअ असांजे मिल्कियत ऐं माल बादशाहीअ जो वारिस ई थी उतो ई नारो लॻो ला तक़तुलू भली सॼी तुंहिंजी बादशाही ख़त्म थी वञे पर ही बच्चो तोखे क़त्ल करो न ॾींदसि हज़रत मूसा रोए पियो बीबी आसिया फिरौन खे चयो जल्दी कर जेके भी मिस्र में मायूं खीर प्यारा वारियूं उन्हनि खे घुरा आर्डर जी देर हुई सवन जी तादाद में औरतूं तायूं पहुची वयूं अल्लाह से फहर्रमना अलैहिल मराज़े ओ मूसा खबरदार मता का माईअ जो तो खीर पीतो आ मां रब फैसलो करे छॾियो आ त तोखे पंहिंजे अम्मा जो खीर पियारींदुसि जेका भी माई खीर प्यारण जे लाइ अचे हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुंहुं ई न कई फक़ालत हल अदुल्लुकुम हज़रत मूसा जी भेण उते बीठी फिरौन खे चई हल अदुल्लुकुम अला आल बैत मां तव्हांखे हिकिड़ी माई जो ॾसु ॾियां वॾी होशियार माई आ जेको भी ॿार ॾिंगो हूंदो उनखे पाले वेंदी फिरौन समझी वियो फिरौन चयो छा उहा माई हिन ॿार जी मां आहे छा त उहो त मूसा जी भेण हुई चई यकफुलूनहु लकुम उहा पंहिंजे लाइ कान पालींदी तव्हांजे लाइ पालींदी उहा तव्हांजी ख़ैर ख़्वाह आहे फिरौन चयो वठी अच उन माई खे मूसा जी भेण भॼंदी आई पंहिंजी अम्मा खे चई अम्मा जल्दी कर अधुरो रोए थो पियो कंहिंजो बि खीर नथो पिए जल्दी कर हल अल्लाह से फमबरबतना अला कल्बिहा असां मूसा जी अम्मा जे दिल के मजबूत कयोसीं खबरदार तोखे पंहिंजे घर मां ॿाहिरि निकिरो न आहे मूसा जी अम्मा तूं पंहिंजी झूपड़ी में वेह मां रब फ़ैसिलो कयो आहे त मूसा खे तुंहिंजे झोलीअ में मोटाईंदुसि पंहिंजी न्याणी खे चई न पुट मां ओॾाहीं न हलंदसि मूसा जी भेण आई चई बाबा उहा माई हेॾे नथी अचे आख़िर फिरौन जी घरवारी बीबी आसिया हज़रत मूसा खे पंहिंजे छातीअ सां लॻायो सभु मिस्र जूं बेगमात मिस्र जूं दायूं ऐं मायूं बीबी आसिया जे पोयां बीबी आसिया सिधो हज़रत मूसा जे अम्मा जे घर आई ओ अम्मा असां ते रहम नथो अचे भला हिन बच्चे ते रहम कर मेहरबानी कर हिन खे खीर प्यार हिन खे माठ करा हज़रत मूसा जी अम्मा हज़रत मूसा के वठी करे जियां जो पंहिंजे सीने सां लॻायो उन ई वक़्त में मूसा पंहिंजे अम्मा जो खीर पियणु शुरू कयो नारा लॻी विया मुबारक हुजई अम्मा मुबारक हुजई अम्मा वॾा तोखे इनाम मिलंदा वॾा तोखे हदिया मिलंदा तोखे बादशाही मालात में रायो वेंदो अल्लाह अकबर रिवायत में अचे तो हज़रत मूसा जी अम्मा हज़रत मूसा के खीर प्याराई ड्रो कई तो यकदम बीबी आसिया के चई अम्मा वठो पंहिंजो बच्चो साइण वठ पंहिंजो बच्चो बीबी आसिया चयो त जा मालात में मां रहंदसि उन मालात में तूं रहंदी आहीं जंहिं पिंगे में मूंखे लोॾियो ईंदो तोखे उन साॻे पिंगे में लोॾियो ईंदो जेके खाधा मां खाईंदसि उहे खाधा तूं खाईंदी आहीं जेके लटा मां पाईंदसि उहे लटा तोखे पाराए वेंदा तोखे उते मुंहिंजे महलात में रहणो आहे अल्लाह से फरमाया मूसा जे अम्मा जे दिल के मजबूत कयोसीं ओ मूसा जी अम्मा पंहिंजी कखाई झूपड़ी न छॾजांइ मां रब फ़ैसिलो करे छॾियो आहे इन जो सरपरस्त मां रब आहियां इते तूं पंहिंजे झूपड़ी में पंहिंजे बच्चे खे खीर पियारी मूसा जी अम्मा चयो न साईं तुंहिंजे मालातुनि खां मुंहिंजे लाइ इहा कखाई झूपड़ी 1000 दफ़ा भली आहे आख़िर हू मजबूर थिया चयो ठीकु आहे भला हिते खीर पियारीसि हाउ रब तुंहिंजी कुदरत वहुव यतवल्ला सालिहीन
जंहिंजो सरपरस्त ऐं ज़िम्मेवार रब हूंदो आहे उहो रब पंहिंजी ताक़त ॾेखारींदो आहे। मूसा पंहिंजे बचे खे पंहिंजे झूपड़ी में खीर पई पियारे पर वज़ीफ़ो ऐं पघार दुश्मन जे घर मां पई अचे। ॿुधायो रब इन्हनि नेकनि ऐं सालिहनि जो सरपरस्त आहे या